के ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण शरीफ़ में ज़रई कंपनी सीड तरफ़ां हिकु ज़बरदस्त सेमिनार मुनक़िद कियो वियो, जंहिंमें सीड कंपनीअ जे सेल्स एंड मार्केटिंग डायरेक्टर मोहम्मद ईशान फारूकी ऐं सेवण झांगारा करमपुर आराज़ी समेत तरह जे ज़मींदारनि जी वॾे अंग में हारुनि ऐं शहरुनि ने शिरकत कई। सेमिनार के मेज़बान मोहम्मद यासीन भुट्टो तरफ़ां समूरनि कही आयल मोअज़्ज़ज़ महिमाननि जो भरपूर इस्तक़बाल कियो वियो, जॾहिं त मोअज़्ज़ज़ महिमाननि खे सिंधी टोपी ऐं सिंधी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौके ते ज़रई कंपनीअ जे सेल्स एंड मार्केटिंग डायरेक्टर मोहम्मद ईशान फारूकी, रीजनल मैनेजर मोहम्मद यासीन भुट्टो चयो त असांजो ही कंपनी मल्टी नेशनल कंपनी आहे ऐं हिन कंपनीअ जूं दवाऊं ऐं ॿी प्रोडक्ट असां जर्मनीअ मां घुराईंदा आहियूं। असांजी ही सीड कंपनीअ जूं समूरियूं प्रोडक्ट्स हर ज़रई ज़मीन लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहिनि। असांजे हिन प्रोडक्ट जे इस्तेमाल सां फसल बहितरीन ऐं उपत तमामु घणी ॾियनि था। समूरनि ज़मींदारनि ऐं हारी भाइरनि खे घुर्जे त सीड कंपनीअ जे प्रोडक्ट वधि में वधि इस्तेमालु कनि त जीअं वधि खां वधि असांजा हारी ख़ुशहाल थियनि।